असां पाकिस्तानी घणो करे फ़लस्तीन खे सपोर्ट त कंदा आहियूं, पर असां मां अक्सर माण्हुनि खे इहा ख़बर ई नाहे त इसराइल ऐं फ़लस्तीन जी जंग छो थी रही आहे। पहिरीं जंग अज़ीम यानी वर्ल्ड वार 1 1914 में शुरू थी ऐं उन खां अॻु फ़लस्तीन ते सल्तनत उस्मानिया जी हुकूमत हुई। उन वक़्तु फ़लस्तीन में 87% मुसलमान आबादी हुई ऐं 3% यहूदी आबादी हुई। ही उहो वक़्तु हुयो जॾहिं फ़लस्तीन में मुसलमान, यहूदी ऐं ईसाई गॾिजी सुकून सां रहंदा हुआ। ऐं पोइ पहिरीं जंग अज़ीम शुरू थी वई। 1918 में हीअ जंग ख़तम थी ऐं इन खां पोइ बरतानिया फ़लस्तीन जो कंट्रोल संभाले वरितो। इहो ई उहो वक़्तु हुयो जॾहिं फ़लस्तीन में यहूदियुनि जी तादाद वधणु शुरू थी वई ऐं 1920 खां 1938 ताईं फ़लस्तीन में 3,30,000 यहूदी अची रहण लॻा। ही समूरा यहूदी यूरोप खां फ़लस्तीन अची रहिया हुआ ऐं हिननि जो मक़सदु यहूदियुनि लाइ हिकु अलहदा स्टेट यानी हिकु मुल्क बणाइणो हुओ। इन खां पोइ यहूदी फ़लस्तीन में ज़रई ज़मीनूं ख़रीद करण लॻा ऐं यहूदी फ़लस्तीननि खे उन्हनि ज़मीननि तां कढी छॾींदा हुआ जिन ज़मीननि ते फ़लस्तीनी कमु कंदा हुआ। बहरहाल फ़लस्तीनियुनि खे इहा ॻाल्हि सम्झ अची वई त हिननि खे संदन ज़मीन तां बेदख़ल कयो पियो वञे। इन्हीअ करे 1936 में फ़लस्तीनियुनि बरतानवी राज ख़िलाफ़ जंग जो ऐलान कयो, पर हीअ उन में कामयाब न थी सघिया। इन खां बाद बरतानिया उहो फ़ैसिलो कयो त फ़लस्तीन में यहूदियुनि जे अचण खे थोरो रोकियो वेंदो, पर ईअं न थी सघियो ऐं 1939 में ॿीं जंग अज़ीम शुरू थी वई ऐं उन वक़्तु यूरोप में यहूदियुनि जो क़त्लेआम थी रहियो हुओ। इन्हीअ करे यहूदी लखनि जी तादाद में फ़लस्तीन में ॿीहर अची रहिया हुआ ऐं 1942 में बरतानिया बि फ़लस्तीन छॾे वियो, पर उन वक़्तु ताईं लखें यहूदी यूरोप खां फ़लस्तीन अची रहण लॻा। 1947 में यूनाइटेड नेशन फ़लस्तीन खे 2 हिसनि में विरहाइण जो फ़ैसिलो कयो ऐं 55% हिसो यूरोप खां आयल यहूदियुनि खे ऐं 45% हिसो फ़लस्तीनियुनि खे ॾिनो वियो। यानी जिन फ़लस्तीनियुनि जी पंहिंजी ज़मीन हुई तिन वटि रुॻो 45% हिसो रहिजी वियो। ही उहो ई वक़्तु हुयो जॾहिं इसराइल पंहिंजे पाण खे हिकु अलॻि स्टेट सॾाइण लॻो। फ़लस्तीनियुनि खे सम्झ अची वियो त संदन ज़मीन खे चोरी कयो वञे पियो। इन्हीअ करे 1948 में अरब मुल्कनि जी इसराइल सां जंग शुरू थी वई ऐं इन जंग खां बाद इसराइलियुनि फ़लस्तीन ते 78% कब्ज़ो करे छॾियो। माना इसराइलियुनि 55% खां वधी 78% फ़लस्तीन ते कब्ज़ो करे छॾियो। 1967 में इसराइल ऐं अरब मुल्कनि जे विच ॿीहर जंग शुरू थी पई ऐं पोइ इसराइल फ़लस्तीन जे ॿियनि हिसनि ते बि कब्ज़ो करणु शुरू कयो, जहिड़ोकि गज़ा ऐं वेस्ट बैंक वग़ैरह, ऐं इसराइल जेरूशलम ते क़ाबिज़ थी वियो, जेका हिकु न्यूट्रल जॻह हुई। 1980 में इसराइल जेरूशलम खे पंहिंजो कैपिटल माना गादीअ जो हंधु बणाए छॾियो ऐं जेके 4 लख फ़लस्तीनी हुआ उन्हनि खे सिटीज़नशिप खां बि महरूम कयो वियो। इन खां बाद इसराइल फ़लस्तीन में मुसलमाननि जा घर वग़ैरह तबाह करणु शुरू कया ऐं हिननि 2 लख यहूदी फ़लस्तीन में आबाद करे छॾिया आहिनि, जेको ज़ाहिरन गैर क़ानूनी अमल आहे। कहाणी जो ख़ुलासो हीअ आहे त 100 साल पहिरियां फ़लस्तीन में फ़लस्तीनी ई रहंदा हुआ। लखें यहूदी यूरोप मां संदन मुल्क में आया ऐं हिननि फ़लस्तीन जी सरज़मीन 55% इसराइलियुनि खे ॾिनी ऐं पोइ आहिस्ता आहिस्ता फ़लस्तीन जी बाक़ी ज़मीन ते पिणु कब्ज़ो करे चुका। इसराइल यूनाइटेड नेशन जी रेज़ोल्यूशन जी बि ख़िलाफ़ वर्ज़ी कई। ही वीडियो 4 कलाकनि जी बि थी सघे पई, पर मूं आसान लफ़्ज़नि में सम्झाइण जी कोशिशि कई त कीअं इसराइल फ़लस्तीन ते कब्ज़ो कयो आहे।